بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، فهي تأملات قرآنية जेको असांजो बरनामज आहे हलूं बि था इन ते हीअ आहे 51 हिसो। जीअं अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह साईं सूरत मुहम्मद में चए थो त क़ुरान खे सोचे सम्झे ऐं तदब्बुर कनि ऐं सम्झनि, दिल सां पढ़नि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। इहो सूरत मुहम्मद में वरी ॿी जॻह ते चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। अल्लाह साईं चए थो हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि ऐं हिन ते तदब्बुर कनि ऐं हिन खे सम्झनि। हीअ जे अलाह खां सवाइ ॿिए कंहिं तरफ़ां हुजे हा त हिन में घणो इख़्तिलाफ़ हुजे हा, ऐं हक़ आहे अलाह जे तरफ़ां। अॼु जेके असां वटि आहे आयत इन जी असीं पढ़ूं था त ॾिसो त हिन में केॾो न इजाज़ आहे। अॼोकी आयत जेकी असीं पढ़ूं था उनजो थोरो माना कढूं था ऐं उनजो इजाज़ क़ुरानी कढूं था। असां ज़ोरीअ कोन था क़ुरान मां मोजिज़ा कढूं, पर जेके ज़ाहिर थिया आहिनि आम माण्हुनि जे लाइ उहे त असां ते फ़र्ज़ु आहे त असीं माण्हुनि खे ॾेखारियूं। हुई सूरत अल-क़ियामा जंहिं महिल अल्लाह ताला कसम थो खणे, ला उक़्सिमु बियौमिल क़ियामा, अल्लाह कसम थो खणे क़यामत जे ॾींहं जो, वला उक़्सिमु बिन्नफ़्सिल लव्वामा अयहसबुल इंसानु अल्लन नजमा इज़ामा। इंसान छा थो सम्झे त इन्हनि जे हॾनि खे असीं वरी गॾु कोन कंदासीं। बला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानह बल युरीदुल इंसानु लियफ़जुर अमामह। अल्लाह साईं चए थो छा उहो सम्झे थो इंसान त इन्हनि जे हॾनि खे जेके ॻरी वेंदा मां वरी इन्हनि खे गॾु कोन कंदुसि। भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानह। इन आयत जो अॼु असां हिन वटि थोरो बीहंदासीं। भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानह। अल्लाह साईं चए थो मां क़ादिर आहियां ऐं हिननि खे मोटाए सघंदुसि। ऐं छा अला अन क़ादिरीन अला, हिननि जी सॼी जान खे मां मोटाईंदुसि, पर इन्हनि जे अंगुरियुनि जूं आख़िरी हिसा जेके आहिनि इहे बि सभई बनान चइबो आहे। अंगुरियुनि जा आख़िरी हिसा जेके आख़िरी हिसे अंगूठे जो आख़िरो हिसो, उन खां पोइ अंगुर सबाबा जेकी आहे, इहा जेकी आहे वुस्ता, सभई अंगर इन्हनि खे बनान चवंदा आहिनि अरबी में। त अल्लाह साईं हिते चए थो बला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानह। त उलमा उन टाइम में चयो त अल्लाह साईं अलाए छो यानी कसम वॾा खणी ऐं चयो त अल्लाह वरी चए थो मां इंसान जो अंगुरियूं बि ठाहे सघंदुसि। अंगुरियूं जेके आहिनि आख़िरी हिसा अंगुरियुनि जा, सो बि सभई अंगुरियूं न जेके आख़िरी हिसा आहिनि उन्हनि जो अल्लाह साईं ॿुधायो। हाणे 1400 साल असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़ी ख़बर हुई त 1400 सालनि खां पोइ या 1300 सालनि खां पोइ फिगर प्रिंट ईंदी, जेके हींअर अरबी में अलबसमा था चवनि, जेको एयरपोर्ट में या किथे फिगर प्रिंट चवनि था पाकिस्तान में या अंग्रेज़ी में, त उते अंगूठो हणंदे या अंगुर हणंदे त इहे अंगुर जेके तूं हणंदे त तुंहिंजी सॼी मालूमात, सॼी डिटेल तुंहिंजी अची वेंदी। तूं केरु रहीं, नालो छा अथई, उमिरि घणी अथई, कॾहिं ॼायो, कॾहिं पैदा थिए, किथे थो रहीं, या कहिड़ी ड्यूटी अथई। ऐं ॾिसो त एयरपोर्टनि ते बि हींअर फिगर प्रिंट वठनि था। पासपोर्ट खां अॻु में फिगर प्रिंट अंगूठो हणंदे त तुंहिंजी सॼो फ़ोटो बि अची वेंदो त तूं केरु रहीं, केॾां आयो आहीं। त हाणे इहे ॾिस न, इहे छा आहे, खणी अंगूठे जी हुजे या अंगूठे भरिसां जेके अंगुर आहे, जेके अशहदु अंगुर कयूं था उहा, या विची या कहिड़ी बि अंगुर, पर सभु हिकु जहिड़ियूं न आहिनि। हर इंसान जी बसमा धार धार थी पैदा थिए। ऐं उलमा चवनि था जेके पेट मां 2 ॿार गॾु था निकिरनि, तौअम या 3 था ॼमनि, 4 था मिलनि, उहे बि उन्हनि जी बि अजीब त इहा बसमा जेकी आहे मट हिकु जहिड़ी न आहे। त 1400 साल असांजे नबी करीम ते इहो क़ुरान नाज़िल थियो ऐं इन खे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे नबी खे कहिड़ी ख़बर ते अहिड़ो टाइम ईंदो 1300 सालनि खां पोइ या 1400 सालनि खां पोइ, जॾहिं इहे निज़ाम अलबसमा, इहो फिगर प्रिंट अंगूठनि जी या अंगुरनि जी थींदी, जंहिंजे बारे में अल्लाह ताला अॻु ई क़ुरान में नाज़िल करे छॾियो। ऐं असांखे अल्लाह ताला 1400 साल अॻु में छा चई छॾियो आहे त भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनानह। अंगुरियूं हथनि जूं जेके आहिनि आख़िरी हिसा जेके आहिनि, आख़िरी हिसो अंगूठे जो आख़िरी हिसे उन अंगुर जेके भरिसां, उहे अल्लाह ताला चए थो इहे बि मां हिननि जा वापसि कंदुसि ऐं ठाहे छॾींदुसि। त उलमा तफ़सीर जेके पहिरियों उहो चवंदा त अल्लाह साईं चए हा सॼी जान जो बि, यानी अल्लाह साईं चए थो मां हिन जा हॾा बि गॾु कया, पर पोइ अंगुरियुनि जो छो ज़िक्र कई।
उन्हनि खे पहिरियों खे त ख़बर कान्हे त अहिड़ो ज़मानो ईंदो जो फिंगर प्रिंट थींदी, जा कंप्यूटर जा थींदा, जा अंगूठो केरु रखंदो किथे मशीन ते त हुनजी सॼी डिटेल अची वेंदी, सॼी हुनजी तारीख़ अची वेंदी। पर ॾिसो न अलाह जो क़ुर मौजिज़ छा आहे। असांजे नबी करीम खे फिंगर प्रिंट जी ख़बर हुई जा इहा शइ उन टाइम ते हुई न, कान हुई। पर अलाह ताला ॾिसो न क़ुर एजाज़ आहे, अलाह जी तरफ़ां आयो आहे, असांजे नबी सचा हक़ आहे। ऐं जीअं इल्मु पढ़ंदो, जीअं इल्म वसी थींदो, ईअं इंसान जूं अखियूं खुलंदियूं वेंदियूं, ज़हन खुलंदो वेंदो। त हल अलाह असां वटि ॾिस केॾो मौजिज़ा क़ुर में लॻा पिया आहिनि। असांखे अञा असां क़ुर पढ़ूं कोन था, जा दौर था कयूं त इहा सभु ख़बर कान्हे त भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना। अलाह साईं छो चयो त अंगरियूं इन्हनि जो आख़िरी हिसा अंगुरनि जा बि मां इहे वरी नई सही पैदा कंदुसि, ऐं इन्हनि खे जेके हिसा आहिनि आख़िरी अंगुरनि जा इहे बि मां पैदा कयो। अॻ में चई यानी इंसान नजमा इदाम, हॾा हिननि जा इंसान जा मां सभु वरी वापसि कंदुसि, वरी हिननि जा हॾा सभई मां वापसि कंदुसि। पर अंग्रेज़नि खे जेॾी महिल ख़बर पई त हीअ आयत असां वटि क़ुर में आहे, अंग्रेज़नि वटि हिकिड़ी इहो बहस थींदो आहे जेके नयूं नयूं शयूं, त हुननि ॾिठो त जेके बि माण्हू ॼमनि था उन्हनि वटि जेके अंगुरनि जा जेके अंदरि जेके लीका आहिनि, के करोड़ अरबनि में बि हिकिड़ो या ॿ मिले थो, जे न त इहे सभु इंसान खे पंहिंजी 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 निशानी आहे अंगुरनि में। त उन्हनि चयो त जेको अंगूठे जो माण्हू अंगूठो रखे थो उन मशीन ते फिंगर प्रिंट ते ख़बर पइजी थी वञे त हीउ केरु आहे, केॾां आयो आहे, यानी उमिरि सॼी डिटेल हुनजी निकिरी थी अचे। पर अलाह साईं ॾिसो न अलाह हिन मुस्लमान हुननि खे जेॾी महिल ॿुधायो त असां वटि इहो क़ुर में लिखियलु आहे 1400 साल अॻ में, त उहो हैरान थी विया। हुननि तर्जुमो घुरायो अंग्रेज़ी, त अंग्रेज़ जेॾी महिल हुननि तर्जुमो पढ़ियो त हीउ अलाह ताला चए थो त मां हिननि जूं अंगूठा जेके आहिनि ऐं अंगरियूं मां इहे पैदा करे सघां थो, वरी वापसि मोटी सघनि था, साॻा खणी ॻरी वञनि मिटी में, पर इहा शइ मां वरी अलाह ताला चए थो त मां इन्हनि जी भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना, इहे अंगरियूं जेके आहिनि जेके मिटी थी वियूं, ॻरी वियूं, ख़तमु थी वियूं, इहे मां सभु वरी वापसि कंदुसि ऐं साॻे शिकिल ते। त हिननि चयो त हीउ अलाह ताला खे अॻे ई असांखे क़ुर में ई लिखियो पियो आहे, असांखे तव्हां छो कोन पिया ॿुधायो त हीउ एॾो एजाज़ क़ुर में तव्हांजा मौजिज़ा आहिनि। असांखे इन शइ जी त ख़बर कान्हे त हीउ त हिकिड़ो क़ुर में वॾो मौजिज़ो आहे। असां अलाए कहिड़े दुनिया जा तजुर्बा करे करे ॾिठो त पोइ ख़बर पई थी पए तव्हां ॾांहुं त हीअ शइ तव्हां वटि लिखी पई आहे। बसि अॼु अजीब ॻाल्हि इहो आहे त अंग्रेज़ चवनि पिया त यानी असां अञा सोचियूं पिया त हीअ मुस्लमान जेके चवनि था त हीअ अलाह हिननि खे वरी ज़िंदा कंदो, हीअ मिटी थी आहे ऐं ॻरी आहे, हीअ कीअं वरी पैदा थींदो। पर हुननि खे मुस्लमान जेॾी महिल आयत पढ़ी हुननि खे ॿुधाई भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना, अलाह इहे सूरत अल क़ियामा में आयतूं हुननि ॾेखारियूं उन्हनि खे त अलाह ताला चए थो मां हिननि जा हॾा बि वरी नई सही कंदुसि, पैसा अलाह ताला जे चए थो त मां हिननि जा हॾा बि गॾु कंदुसि, पर हिननि जा जेके अंगुरनि जा पासा आहिनि इहे बि गॾु कंदुसि। त हीअ अंग्रेज़ हैरान थिया त हीअ त वेझो हाणे अंग्रेज़नि खे ऐं उलमा इहो इक्तिशाफ़ कयो त इंसाननि जूं अंगरियूं जेके आहिनि हीअ जेके सॼी ज़मीन ते हींअर माण्हू जेके रहनि था 7 अरब अलाए 8 अरब जेके आहिनि, त उन्हनि में हू चवनि पिया त यानी हींअर ताईं असांखे यकीन कोन्हे त ॿ माण्हू हिकु जहिड़ा हुजनि, सभु मट मट आहिनि। त अलाह ताला 1400 साल सभिनी जो इहो छो ज़िक्र कयो त मां अंगरियूं हिननि जो बि वापसि कंदुसि, जीअं पैदा हुयूं ईअं थींदा। त इहो हिकिड़ो वॾो मौजिज़ो आहे त अलाह ताला हीउ क़ुर मख़लूक कंहिंजे तरफ़ां न आयो आहे, ख़ालिक जे तरफ़ां आयो आहे। ऐं जंहिंखे 1400 साल इहो लथो आहे त इहो नबी आहे जेके उन टाइम में फिगर प्रिंट त कान्हे न अंगुरनि जो जा अंगूठनि जूं जा इहे, पर अलाह ताला इहो क़ुर में उन टाइम में इहो मौजिज़ो ॿुधाए छॾियो त इहो शइ मां वरी बि वापसि कंदुसि। त उहो अंग्रेज़ जेके आहिनि ग़ैर मुस्लिम उन्हनि मां काफ़ी माण्हू उन्हनि सोचियो त असीं सोचूं था इस्लाम में त हीअ लॻे थो त दीन तव्हांजो सचो आहे, छो जो हीअ मुहम्मद खे कीअं ख़बर पई हूंदी उन टाइम में। त ॾिसो न असांजा मौजिज़ा क़ुर में असां वटि 1400 साल अॻ में पढ़ूं बि था ऐं उन में नथा ज़हन ॾियूं, नथा सोचूं भला क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना। अलाह साईं चए थो मां इन ते बि क़ादिर आहियां जो हिननि जूं अंगरियूं साॻियूं साॻियूं मोटाए सघां। हींअर इहो उलमा चवनि था त 2 ॿार माउ जे पेट मां गॾु करनि था उन्हनि जा बि फिंगर प्रिंट हिकु जहिड़ा न आहिनि। ॾिसो न केॾो अलाह जो मौजिज़ो आहे क़ुर में लिखियलु असां वटि। पर मौजिज़ा असीं दुनिया में हींअर अॼुकल्ह तव्हां सभु ॾिसूं बि था। हाणे बि हिकिड़े औरत खे अफ्रीकिया में
उनखे कंहिं जीत चक हुयो, उनखे बीमारी थी, पोइ वई हेॾे होॾे इलाजु करणु, जिथे किथे बीमारी थी हुन जीत जे चक सां। सो को मुल्क न छॾी हेॾे होॾे वई। हुननि चयोसीं असांखे सम्झ में कोन थी अचे बीमारी कहिड़ी आहे, पर ही अलाह खे सता जो तोखे चाक करे, बाक़ी असांखे हिन जो इलाजु कोन्हे। जेको पंहिंजो वसिय डॉक्टरनि जो हो उन्हनि पंहिंजो वसिय कयो। सो हुनखे को फ़र्क़ु कोन पियो पए। पोइ आख़िरी डॉक्टरनि चयोसि तूं हाणे पंहिंजे माइटनि में वञी वेह, थी सघे तुंहिंजो मौत वेझो हुजे। सो उते किथे यानी फ्रिगिया में उते कंहिं जनूब अफ्रीकिया मतिलबु कहिड़ो मुल्क उते पासे ते ॿारहाड़ी ॻोठ में किथे हुउसि, उते वेठी त मूंखे मतिलबु मौत अचे पंहिंजे माइटनि जे भरिसां हुजां। सो अजीब शइ अचे पई, शाम हिकिड़ो दफ़ो थी थो ॿाहिरि घर खां निकिरी वेठसि त माखीअ जो मखु जेको हुजे उहो अचे मुंहिंजे निरड़ ते अचे वेही मूंखे ॾंगो ई। सो हिन खे सूरु थियो, हिन औरत खे वॾी उमिरि जी हुई, सो सूरु थियुसि ऐं हुनखे मख खे मारी। बहरहाल पोइ हुन ॾिठो त हिकु उन मख खे जो मारींदो वरी ॿियो बि मखो अची वियो, टियों बि अची वियो, 2-3-4 ॾंग लॻी त लॻी वियसि, मुंहुं सुॼी वियुसि मां औरत जो। बहरहाल पोइ हुन वरी वई इस्पताल हेॾे होॾे हुनखे कुझु इलाजु कयुनि, पर हुननि ॾिठो त जेके हिन खे 2-3 ॾंग लॻा माखीअ जा, त हीअ त अलाह खे सताईंदी आहे, अलाह साईं तो मूंखे बीमार कयो आहे। ऐं इहो असांखे चवणो बि न पए, छो जो अलाह ताला असांखे अदब सेखारियो आहे क़ुर में। अलाह ताला क़ुर में इब्राहिम अलैहिस्सलाम जे चयो न त व इदा मरिदतु फहुव यशफीन, उहो अलाह खे ॾिसो केॾो अदब सां ॻाल्हाईंदा हुआ नबी। उहो ईअं न चई त बीमारी अलाह साईं तो ॾिनी आहे ऐं तूं शिफ़ा ॾींदे, न उहो चई जे मां बीमार थियां त शिफ़ा ॾियण वारो अलाह आहे। ॾिसो नबी जो अदब। सो हिन औरत चयो अलाह साईं बीमारी बि तो ॾिनी आहे, शिफ़ा बि तुंहिंजे हथ में आहे, बाक़ी हिते तुंहिंजा जेके ॿाना आहिनि दुनिया में उहे हथ मथे करे बीह रहिया आहिनि। बहरहाल हिन खे इलाजु विलाजु कयो न त ठीकु थिए औरत, त हिन खे डॉक्टरनि जेॾी चेक कयो दवा जो, पोइ वरी हुन ॾिठो त हफ़्तो खनि हुन सोज बोझ लही वई हिन माखीअ जे ॾंगनि खां, पर पोइ वरी हुननि चेक कयो त बीमारी जेकी हुनखे ख़तरनाक बीमारी जान में हुई त उहा बिल्कुलु ख़तमु थी वई। बहरहाल हैरान थी विया डॉक्टर, त पुराणा रिपोर्टूं खणी विया, उहे ॾेखारियईं त हुननि चयो त तूं साॻी औरत न ई लॻे थी, उहा बीमारी जेकी तुंहिंजे जान में वछिड़िजी वई, तुंहिंजो मौत जो इंतज़ारु हो, तोखे कंहिं इलाजु कयो, तोखे कंहिं इहा शिफ़ा ॾिनी, असांखे सम्झ में कान थी अचे। हुन चयो त हथ मथे करे 2 आङुरियूं चई मूंखे उन शिफ़ा ॾिनी आहे, आसमान वारे ॾे आङुरियूं मथे कयईं त ॾिसो त मूं उन खे सतायो, उन मुंहिंजी शिफ़ा तव्हांजे हथ में, तो त तव्हां त जवाबु ॾेई वेही रहियो। ॾिसो मूंखे जेके माखियुनि ॾंग हुया इहे 3-4 लाॻीदार निरड़ ते, त उन जे करे हुननि डॉक्टर चयो त हिननि जो ज़हर हू ज़हर जेको जान में तुंहिंजे में उहो ख़तमु थी वियो बिल्कुलु बाइकादे, तुंहिंजो 2 हफ़्तनि जे अंदरि तुंहिंजी बीमारी सफ़ा ख़तमु थी वई। सो इंसानु जेको आहे ज़ईफ़ आहे, इंसानु अलाह खे सताए, अलाह ॾे तवजो करे, अलाह खां डिॼे, अलाह जे रस्ते ते हले, त ॾिसो कहिड़ी शइ असांखे कान थी मिले। हर शइ अलाह साईं असांखे ॾेई छॾी आहे, जे घुरूं था या नथा घुरूं, अलाह साईं असांखे ॾिए बि थो। असांखे हींअर ताईं असांखे संभालियो अथसि, माउ जे पेट खां वठी वरी नंढा थी वॾा थी, असांखे ॾिए बि थो, करम बि थो करे। असीं कहिड़ी इबादत अलाह जी वॾी कई आहे, या अलाह खे केतिरो सतायो अथऊं, या केतिरो असीं अलाह जे अॻियां सजदनि में हूं, या क़ुर पढ़ूं था, या नबी करीम जो हदीसूं यादि था कयूं, या नबी जी सुनतूं पूरियूं कयूं, सफ़ा मुक़सिर हूं, हर शइ में असीं पोइते हूं, पर अलाह करीम आहे, अलाह रहीम आहे, उहो वरी बि ॾिसो इंसान ते रहम थो करे। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।